बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों, एक नई वीडियो सां गॾु अवां खे पंहिंजे चैनल ते वेलकम कयूं था ऐं उम्मीद कयूं था त अवीं सभु ख़ैर आफ़ियत सां हूंदा। प्यारा दोस्तों, यकीनन थंबनेल ॾिसी अवां असांजे अॼु जी सेलिब्रिटी जो नालो सम्झी चुका हूंदा। जी हाँ दोस्तों, तमामु थोरे अरसे में मौसीक़ी जे दुनिया में राज कंदड़ हिन छोकिरी जे बारे में अॼु असां अवां सां ॻाल्हाईंदासीं, जिन जो नालो आहे फ़ाइज़ा अली। हिन वीडियो में असां अवां खे ॿुधाईंदा हलूं त फ़ाइज़ा अली दादू शहर सां तालुक़ रखे थी ऐं फ़ाइज़ा अली जी ज़ात सोलंगी आहे। फ़ाइज़ा अली जी वालिदा ऐं वालिद जी डेथ फ़ाइज़ा अली जे बचपन में थी वई हुई ऐं उन खां पोइ फ़ाइज़ा अली खे फ़ाइज़ा अली जे नानी पालियो आहे ऐं उहा ई फ़ाइज़ा अली जी केयर टेकर यानी संभालींदड़ आहे। हिन वक़्तु बि फ़ाइज़ा अली पंहिंजी नानीअ सां गॾु नज़र ईंदी आहे। अक्सर एल्बमनि जी रिकॉर्डिंग में फ़ाइज़ा अली जी नानी मौजूदु हूंदी आहे। कुझु साल अॻु में ताईं फ़ाइज़ा अली जो नालो निशान न हुयो, पर फ़ाइज़ा अली थोरे ई अरसे में मक़बूलियत जा पहाड़ ओरांगींदे हिन वक़्तु निगत नाज़ ऐं ॿियनि सुठियुनि फ़नकाराउनि जे भेट में बीठल आहे। फ़ाइज़ा अली थोरे अरसे में मक़बूलियत माणी आहे। उन जो सबबु फ़ाइज़ा अली जो इख़्लाक़, मेल मिलाप ऐं सुठो रवैयो आहे। फ़ाइज़ा अली तमामु शफ़ीक़ ऐं नरम मिज़ाज छोकिरी आहे। फ़ाइज़ा अली जे बारे में फ़ाइज़ा अली जा दुश्मन काफ़ी सारा प्रोपेगेंडा करे फ़ाइज़ा अली जा कूड़ा स्कैंडल ठाहे मार्केट में पेश कंदा रहंदा आहिनि, पर फ़ाइज़ा अली जो को बि अहिड़ो स्कैंडल सचो न आहे। फ़ाइज़ा अली जे दुश्मननि फ़ाइज़ा अली ऐं मुमताज़ मौलाई जो स्कैंडल पिणु उॾारियो हो, जेको पिणु हवा जे रुख़ ते उॾरी वियो। मुमताज़ मौलाई खे फ़ाइज़ा अली पंहिंजो भाउ ऐं उस्ताद सॾींदे चयो आहे त मूंखे मुमताज़ मौलाई तमामु घणो सपोर्ट कयो आहे ऐं मां बि खेनि तमामु घणी इज़त ॾींदी आहियां। फ़ाइज़ा अली खे मौला सूंहं त ॾिनी आहे, पर उन सां गॾोगॾु आवाज़ तमामु बहितरीनु ॾिनो आहे। फ़ाइज़ा अली आवाज़ ऐं सूंहं जे करे नौजवान दिलनि ते राज कंदी रहे थी। फ़ाइज़ा अली हिन वक़्तु सिंध जी मशहूरु तरीन फ़नकारा बणिजी चुकी आहे। फ़ाइज़ा अली जेका कुझु साल अॻु में ग़ुर्बत जी ज़िंदगी गुज़ारींदी हुई, अॼु तमामु सहूलतुनि ऐं आसाइशुनि वारी ज़िंदगी गुज़ारे रही आहे। फ़ाइज़ा अली गुज़िरियल साल यानी 2022 में अब्दुल हमीद अबड़ो नाले शख़्स सां शादी पिणु कई आहे ऐं उन खां पोइ बि फ़ाइज़ा अली पंहिंजे मौसीक़ीअ जी मुहबत में पंहिंजे फ़न सां लागू रही आहे ऐं फ़ाइज़ा अली जा एल्बम पिणु उन ई स्पीड सां अची रहिया आहिनि जंहिं स्पीड सां शादीअ खां पहिरियां फ़ाइज़ा अली कमु करे रही हुई। हमीद अबड़ो पिणु फ़ाइज़ा अली ते का बि पाबंदी नाहे रखी। शायदि इहो ई सबबु आहे त हमीद अबड़ो जोन जो फ़ाइज़ा अली ते एतमाद पुख़्तो आहे। ऐं हाणे ॾिसणो इहो आहे त फ़ाइज़ा अली पंहिंजे मुड़ुसु हमीद अबड़ो जे मयार ते पूरी लहे थी या न। प्यारा दोस्तों, यकीनन वीडियो पसंदि आई हूंदी ऐं वीडियो पसंदि आई हुजे त शेयर ज़रूरु कजो ऐं कमेंट करे पंहिंजी राय जो इज़हार ज़रूरु कजो ऐं पंहिंजे दुआउनि में असांखे यादि ज़रूरु रखिजो। वरी कंहिं ॿी वीडियो में अव्हां सां मुलाक़ात थींदी। तॾहिं ताईं अल्लाह हाफ़िज़।